अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो ऐं सुबुह जा थिया आहिनि 8 तारीख़ आहे 2 फरवरी। असां निकिरूं था हाणे वञण जे लाइ ऐं सुबुह सां मां पंहिंजे प्लांट्स खे पाणी ॾिनो छो त मां चयो मां हिननि खे मिस कंदमि त थोरो मां हिननि सां टाइम गुज़ारे वञा। त हीअ ॾाढो मां कटरायो हो, ॾिसो कहिड़ी हिन ते बहार आयल आहे माशाल्लाह। हीअ फुटे थो ऐं जेसिताईं मां मोटी ईंदमि हीअ अञा इलाही सारो फुटल हूंदो। सो हाणे हलूं था। ही आहे मेहराण यूनिवर्सिटी ऐं जाम शुरू खे चवंदा आहिनि यूनिवर्सिटीज़ जो शहर, छो त हिते सिंध जूं 3 वॾी यूनिवर्सिटियूं आहिनि। मेहराण यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी ऐं मेडिकल यूनिवर्सिटी आहे। हाँ, लम्स। सो ही व्यू आहे कंटिन्यू, ये पट्टी जेका आहे पूरी इहा यूनिवर्सिटीज़ जी आहे। हिन पासे जामशोर जो शहर आहे, हवाउनि जो शहर, अलाए छा जो शहर। ही आहे सिंध यूनिवर्सिटी। कंटिन्यू यूनिवर्सिटी जा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि ऐं कॉलोनी आहे, सोसाइटी आहे, रिहाइश भी आहे हिते स्टाफ जी। सिंधी अदबी बोर्ड। ये लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरी। सो ही 3 वॾी यूनिवर्सिटियूं आहिनि सिंध जूं जेके जामशोरी में आहिनि। वॾो इल्मी अदबी क़िस्म जो शहर आहे। ऐं कंटिन्यू जामशोरे जो शहर ई आहे, इलाही वधी वियो आहे त हिन जो ॿाहिरों हिसो आहे जेको मेन शहर खां अलावा आहे। ही जामशोरो पावर हाउस जी जेका आहे जो एरिया स्टार्ट आहे।
सुहिणो रोड ठाहे विया आहिनि बहितरीन। छा कुझु विकिणनि पिया या पिननि पिया? अल्लाह साईं एॾा बसि अलाह हिननि खे हिदायत ॾे, अलाह हिननि खे रिस्क ॾे। हालांकि हाणे न पिनंदा आहिनि पर छो था पिननि मोस्टली नज़र न ईंदा आहिनि। अञा रोड ठहे थो। तरक़ियाती कमु थो हले, अञा रोड सॼो कंप्लीट न आहे। थोरो टुकड़ो जेको आहे इहो कुझु गड़बड़ आहे। रिकॉर्ड न थी सघियो। तव्हांखे पहाड़ की नज़र अचनि था। इहो खीरथर रेंज, खीरथर जबलनि जो सिलसिलो आहे ऐं असां आस्ते आस्ते वेझा थींदा था वञूं सेवण शहर जी। सेवण शरीफ़ चयो वेंदो आहे। चवंदा आहिनि त 1.25 लख पीर बुज़ुर्ग औलिया सेवण जी सरज़मीन में दफ़न इन करे एतिराम अदब सां जो नालो सेवण शरीफ़ चयो वेंदो आहे। ऐं ईअं सेम रोहिड़ी शरीफ़ बि चयो वेंदो आहे। रोहिड़ी लाइ बि चवंदा आहिनि 1.25 लख पीर दफ़न आहिनि। वधीक अलाह खे ख़बर जेका तारीख़ ॿुधाए थी उन मां असांखे इहा ई थी ख़बर पए। ऐं जीअं जीअं हाणे वेझो थींदा वेंदासीं हिननि जबलनि जे त मां वधीक सीन रिकॉर्ड कंदसि। ऐं हिते हिन जबलू सिलसिले में तव्हांखे धुओं जिते बि नज़र अचे थो इहे क्रशिंग प्लांट्स आहिनि जेके पथर था भञनि बजरी ऐं रेती ठाहिण जे लाइ। सो तरक़ीअ जे नाले ते तबाहीअ जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे ॾिसंदव हिते बि तव्हांखे मिटी उॾंदी, धुओं न आहे असल में मिटी थी उॾामे। ऐं हिन पूरे लाइन में तव्हांखे इलाही सारा अहिड़ा क्रशिंग प्लांट्स नज़र ईंदा। केॾो ख़ूबसूरत मंज़र आहे माशाल्लाह। सरसब्ज़ बनियूं पहाड़ बहितरीन। असांजे देश ऐं धरतीअ ते अलाह जा वॾा करम आहिनि। बसि हितां जा थोड़ा जेके करता धरता आहिनि उहे सुधरियल हुजनि त वाह वाह थी वञे। लैंडस्केप ॾिसो न ज़बरदस्त। मां त नंढे हूंदे खां जेका सीनरी ठाहींदी आहियां उन में पहाड़ ऐं वण ज़रूरु हूंदा आहिनि। या ॿी ॻाल्हि आहे त उन में हिकिड़ो घर बि हूंदो आहे।
डॉक्टर लाइ ट्रेन बीठी आहे हा हा न इहो कंहिंजो मज़ार आहे अॻियां न उन ते उहो अलॻि आहे उन ते गेट ते लिखियो पियो आहे हा हे आहे लकी शाह सदर हिते पहाड़नि में जेको मज़ार बि आहे गरम पाणी जा ऐं गंदरफ वारी पाणी जा चश्मा बि आहिनि जेके माण्हुनि जे लाइ ॾाढा सिहत बख़्श आहिनि रेल जी पटड़ी भी हलंदी थी रहे ऐं इहा रेल जी पटड़ी मथे पहाड़नि ते बि वञे थी कंहिं महिल उहो वेझो ईंदासीं त उहो मां तव्हां सां शेयर कंदमि ऐं इहा अंग्रेज़नि जे ज़माने जी आहे पार्टीशन खां पहिरियों हिंदुस्तान पाकिस्तान जॾहिं हिकिड़ो इलाइक़ो हूंदो उन दौर जी ठहियलु पटड़ी आहे त अञा ताईं उहा क़ाइमु आहे ज़ाहिर आहे रिपेयर वग़ैरह थींदी रहंदी हूंदी तॾहिं त हले थी न महिल ताईं मस्जिद आहे ट्रेन जी पटड़ी रोड खां इलाही परे थी वई आहे ऐं साम्हूं तव्हांखे नज़र ईंदी मथे हे त हेठि आयल ई आहे नी इन खां मथे बिल्कुलु पहाड़नि ते काफ़ी दफ़ा असां हिन में सफ़रु कयो आहे बल्कि असां जीअं नंढे हूंदे त सफ़र ई ट्रेन में कंदा हुआसीं हितां असां बार बार गुज़रंदा हुआसीं सिंध जो अज़ीम जाबलू सिलसिलो कीर्तर जबल ट्रेन जी पटड़ी जो ट्रैक त नज़र नथो अचे पर इहा हिकिड़ी लाइन आहे कंटिन्यू जेका स्मूथ हिकिड़ो जेको आहे उतां तव्हांखे नज़र ईंदो की मथे हिननि तां ट्रेन गुज़रंदी आहे बिल्कुलु मथां पहाड़ तां गुज़रंदी आहे ट्रेन असां तक़रीबन पहुची विया आहियूं सेवण शरीफ़ हज़रत उस्मान मरवंदी कलंदर लाल शहबाज़ जी नगरी ऐं सेवण खे सेवण शरीफ़ सॾण जो हिकिड़ो इहो बि रीज़न आहे त हज़रत लाल शहबाज़ कलंदर जंहिंजो असली नालो हज़रत उस्मान मरवंदी आहे उन्हनि जी हिते मज़ार शरीफ़ आहे जेका सॼी दुनिया में मशहूरु आहे हिन पासे खां नज़र ईंदी आहे पर मां
मां पहिरियों बि जेको न कैप्चर करण जी कोशिशि कई पर स्क्रीन में ॾिसंदी आहे न हा ज़ूम करे वेझो त क्रॉस करे वेंदासीं न वेझो में नथो न नज़र ईंदो आहे न क्रॉस करे परे खां हिकिड़ो तव्हांखे गोल्डन जेको आहे नज़र ईंदो मक़बरो हा पर कैमरा ज़ूम में नथी सही करे बिल्कुलु साम्हूं विच ते सुनहरी रंग जो जेको आहे मक़बरो आहे सो इहो आहे सेवण जो शहर आउटसाइड मेन सिटी न आहे इलाही साफ़ सुथरो सुठो माहौल अच्छा असां हिते स्टॉप कयो आहे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में मेहड़ आहे पक ते मेहड़ आहे हाँ नहीं ऐं हिते रेस्टोरेंट आहे हिकिड़ो हिते अची असां बीठा आहियूं ऐं असांजो जेको ड्राइवर आहे उहो वियो आहे मानी खाइणु ऐं मां हाणे पंहिंजी मानी खाईंदमि जेका मां घर मां खणी आई आहियां ऐं हिते मूं वटि पाणी ऐं मानी सभु कुझु घर जो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे ॿाहिरां जो खाधो कुझु ख़ासि पसंदि बि न आहे ऐं मूंखे खाइण अलाउ बि न आहे सो हिते थोरो बसि इहो ब्रेक कयो आहे सुबुह खां वठी 8 बजे घर मां निकिता आहियूं हिन महिल छा टाइम थियो सॼो 1 थियो हूंदो हा तक़रीबन 1 थियो आहे ऐं असां सुबुह 8 बजे घर खां निकिता आहियूं त हीअ असां हिते मेहड़ में पहुता आहियूं बाक़ी ॾिसूं था अॻियां केतिरो टाइम थो लॻे हीअ आहे अदी नसरीन ऐं मां केरु आहियां तव्हांखे हाणे त ख़बर जेका पइजी घर वई जे हूंदी। परहेज़ी खाधे जो लंच थी करे ऐं होटल तां चौधारी क़िस्म क़िस्म ख़ुशबू थियूं अचनि ऐं नान ऐं अलाए छा छा बसि पर मां ठीकु आहे अलहमदिल्ला पेट भरे खावां थी ओ इहो पाणी पियो अथसि शायदि तव्हांखे नज़र ईंदो हुजे पर उहो हेॾा आहे हे पाणी उहे पाणी बि ॾिसो घरों खणी आई आहे माशा अल्लाह वण हणनि न रोडनि जे किनारे हा सही आहे
रिक्शा वगैरह। असां पहुची विया आहियूं लाड़काणे ऐं जेके बि मां हिन महिल ताईं जा व्यूज़ ॾेखारिया आहिनि इहे सभु लाड़काणे जा आहिनि। शहर ॿाहिरि एॾो वधी आयो आहे जो जेको मेन पुराणो शहर आहे उहो इलाही परे आहे। मां पंहिंजो जेको व्लॉग आहे न उहो wind up थी कयां। सो असां पहुची विया आहियूं लाड़काणे शहर में ऐं अॼु जो व्लॉग जेको आहे मां पंहिंजो हिते थी ख़तमु कयां ऐं मूंखे उमेदु आहे त अॼु जो मुंहिंजो ट्रेवलॉग तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो, ॿुधाइजो ऐं इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग में मिलंदासीं। ख़ुशि जो आबाद जो तेसिताईं अला भाई।